हाँ साईं बिस्मिल्लाह करे पढ़ो। आ गुजारत चेथी कीअं खणी तो वखर जी काई नालो है हाण उस्ताद भने तकवर पे। वाह साईं वाह वाह वाह। कीअं खणी तो वखर जी काई नालो आहे। काई नालो है। वाह साईं वाह। वखर जी साईं हंडी नथो चवे। बचे साईं। वखर जी सोपारी नथो चवे। अञा बचे। वखर जी मुंडी नथो चवे। बचे साईं। वखर जी कीअं खणी तो वखर जी आरसी नथो चवे। बचे। वखर जी साईं छा थो चवे। वखर जी का पेंसिल नथो चवे। अञा बचे। का साईं टतुर नथो चवे। बचे। वखर जी का भाजी नथो चवे। वखर जी का मिर्च को लूण नथो चवे लूण। बचे साईं। अञा बचे। वखर जी का रेवड़ी को फंटो नथो चवे। बचे साईं। वाह साईं वाह वाह जी शुक्रिया। ॿियो कीअं खणी थो वखर जी छा ही नालो आहे। कीअं खणी तो वखर जी काई नालो है। काई नालो आहे वखर जी मेथी कोन्हे साईं। बचे साईं। वखर जी थूम न आहे। अञा बचे। वखर जी हेड त नथो चवे। बचे साईं। वखर जी मेट नथो चवे। अञा बचे। वखर जी साईं छा थो चवे। वखर जी निबात नथो चवे। मिस्री नथो चवे। वाह साईं वाह। अञा बचे। वञ भणा जा पुट कीअं खणी वखर जी खंड को गुड़ नथो चवे साईं। बचे साईं। अञा बचे। अञा बचे। अञा बचे। वखर जी साईं छा थो चवे। का सुई को धागो नथो चवे। बचे साईं। अञा बचे। वखर जी का बटण नथो चवे साईं। वखर जी का छा थो चवे। वखर जी का चाचकड़ी नथो चवे। अञा बचे। वञ भणा वाह साईं वाह वाह जी शुक्रिया। मुंहिंजे ख्याल में ही सुर मंगतो आहे। मंगतो है। वाह जी शुक्रिया। ॿियो कीअं खणी थो वखर जी छा ही नालो आहे। नालो साईं छा थी चवे। नालो आहे। नालो को हाकिम नथी चवे। बचे। रोशन नथी चवे। अञा बचे। गुल को गुलाब नथी चवे। बचे। मोहम्मद को रसूल नथी चवे। अञा बचे। नालो को साईं इज़राइल को मीकाइल नथी चवे। इतरे कहाण गुजार तो भगी दई नालो इज़राइल। इज़राइल। ताड़ी 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 ताड़ी। वाह साईं वाह वाह साईं। सोड़ा साईं गुजरात खे सिधो कयो त ख़बर पए। हा बा गुजार त बिल्कुल सीधी थींदी। सही वखर जी थे कीमत नालो थे इज़राइल। चेथी कीअं खणी तो कीमत छा ही इज़राइल है। वाह साईं वाह 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 वाह। वखर जी कीमत। वाह साईं वाह। वखर जी कीमत नालो इज़राइल। नालो इज़राइल। चेथी त कीअं खणी थो ही कीमत आहे साईं। कीमत। तमाम भली सुखड़ी तमाम सुठी सुखड़ी। जिन प्यारा दोस्तों ही गुजरात ॾिनी रोशन पाकिस्तानी ऐं गुजरात के बहितर वांगुरु भोर कयो हाकिम पाकिस्तानी। प्यारा दोस्तों ही वीडियो तव्हांखे सुठी लगी हुजे त बराए महिरबानी पंहिंजी राय लाज़मी लिखिजो ऐं हिन असांजे हिन नंढड़े चैनल खे सब्सक्राइब ऐं बेल आइकन खे लाज़मी प्रेस कंदो। पोइ दोस्तों मोकिलाणी कान्हे हाणे सिंध सलामत। साथ सलामत। साथ सलामत।